कीअं भक्त थिया आहिनि ॾिसो भगवान जा, जिन छा न कयो आहे सेवा जे लाइ, संतनि जे लाइ, भक्तीअ जे लाइ। कबीर साहब महाराज जी घटना ईंदी आहे कि कबीर साहब महाराजनि वटि रोज संत महात्मा अनेक ईंदा, भक्त ईंदा। कबीर साहब अहिड़ा हूंदा कि कोई उन्हनि जे दर ते अची वञे त पोइ बस छुट्टी भैया, लंबी छुट्टी। कोई सुबुह जो ईंदो हो त पोइ राति खां पहिरियों वापसि छुट्टी न ॾींदा कबीर साहब। पहिरियों नाश्तो कयो, वरी भजन कयो, थोड़ी देर आराम कयो, उथो भोजन कयो, वरी भजन कयो, चओ हरे राम। ईअं सेवा ॾींदा। ऐं कोई अरबपति खरबपति बि न हुया, धन जी बि ॾाढी कमी हुई, पर पोइ बि हृदय ॾाढो वॾो हुयो कबीर साहब जो। ऐं उन्हनि जो परिवार बि सेवा कंदो, पर पोइ बि आख़िर सभु चवंदा भाई कुझु कमकार कर, कुझु कमकार कर। केवल संतनि जी सेवा तो करे, हाँ, केवल सत्संग, केवल सत्संग, केवल भक्ति। चओ जय श्री कृष्ण। माण्हू चवंदा आहिनि न केवल सत्संग, रखियल छा आहे सत्संग में। हिकिड़े संतनि जो सत्संग पिया ॿुधूं, उन्हनि ॾाढो सुंदर जवाबु ॾिनो। चयो माण्हू त कॾहिं तव्हांखे कोई चयो न भाई अॼु न वञ सत्संग ते, उन ॾींहुं ज़रूरु वञिजो। वैसे त रोज वञिजो, पर अगरि के ॾींहुं कोई अहिड़ो नमूनो मिले भाई मंगलू राम चए अॼु सत्संग ते न वञ, हल मूंसां गॾु काॾे हल, या कंहिं बि कारण सां तव्हांखे रोके मना करे, उन ॾींहुं ज़रूरु सत्संग कजो। ख़बर अथव छाजे लाइ? न त उन वीचारे खे पाप लॻंदो। चओ हरे राम। केॾो सुंदर जवाब संतन ॾिनो। चयो न त उनखे पाप लॻंदो अगरि तव्हां उन ॾींहुं सत्संग न कंदव त। ऐं तव्हां थोरी चाहींदव कि तव्हांजे कारण पाप लॻे। उन ॾींहुं ज़रूरु सत्संग कजो। चओ हरे राम। केॾी कोई चए न भाई अॼु न सत्संग ते न वञ, कोई ज़रूरत न आहे, सत्संग में छा रखियल आहे, उन ॾींहुं ज़रूरु कजो। उन जे लाइ उन ॾींहुं नाम जपजो, उन जे लाइ उन ॾींहुं भक्ति कजो, न त भॻवान उन ते ॾाढो पाप लॻाईंदा। चओ हरे राम, हरे कृष्ण। अगरि सभिनीनि खां सुठो कर्म आहे भक्तीअ सां जोड़ण, त सभिनीनि खां बुरे में बुरो बि कर्म इहो ई आहे, भक्तीअ खां तोड़ण कंहिंखे। चओ राम। कबीर साहब महाराजनि वटि संत ईंदा, सत्संग थींदो, खूब भक्ति हलंदी, ऐं धीरे धीरे कर्ज वधी वियो। जितां राशन पाणी वठी ईंदा हुआ, कई माण्हुनि ॾियण मना करे छॾियो। न भैया पहिरियों हिसाब चुकतो कयो, पोइ तव्हांखे राशन ॾींदासीं, हिननि वटि त धन ई न। हिकु ॾींहुं अचानक संत अची विया कई, ऐं धन आहे कोन, राशन कुझु आहे कोन, कीअं कजे कीअं कजे। त माता लोई जेकी हुननि जी धर्म पत्नी हुई, उहो ॿिए रस्ते खां ॿाहिरि निकिती पोइतो, चई मां कुझु व्यवस्था करे थी अचां, कंहिंखां घुरी थी अचां, तव्हां तेसि ताईं संतनि खे भजन में व्यस्त रखो। ठीकु आहे भाई। हिते कबीर साहब भक्ति शुरू कई, माता लोई पोइतो बाज़ारि वई, कुझु माण्हुनि खां घुरियो, कंहिं बि न ॾिनो, सभिनीनि मना कयो भाई पहिरियों जो ॾाढो हिसाब थी वियो आहे। हिकिड़े बनीअ खां, हिकिड़े दुकानदार खां उहे हमेशह सामान सीधो वठंदा हुया, उनखे चयूंसि त उन बि इहो ई जवाबु ॾिनो, न पहिरियों हिसाब चुकतो कर। चई भाई अॼु ॾाढा अनेक सवे संत घर पहुता आहिनि, ऐं बिना उन्हनि जी सेवा जे त मुंहिंजो पति उन्हनि खे वञण न ॾींदो, ऐं घर में अॼु कुझु बि न आहे। वैसे त हल एकादशी हुजे हा त बहानो कयूं आहे भाई अॼु अनाज न आहे, अन्न न खाराईंदासीं, फल फूल में कमु हलायूं आहे, पर अॼु त एकादशी बि कोन्हे। तूं अॼु दया कर, अॼु असांखे सीधो सामान ॾे। चओ जय श्री कृष्ण। केॾी उन्हनि जी भक्ति हूंदी कि उन्हनि घुरियो बि आहे त पंहिंजे लाइ न, कंहिं संत जे लाइ, कंहिं भक्त जे लाइ। हथ फैलाया बि आहिनि त पंहिंजे लाइ न, कि भई संतनि जी सेवा थींदी। त उहो जेको दुकानदार हुयो, उनजी कुदृष्टि हुई, ग़लति नज़र हुई माता लोईअ ते। हुन चयो मां तोखे सामान ॾींदुमि, पर हिकिड़ी शर्त ते। कहिड़ी शर्त? बिना ॿुधे ई माता लोई चए थी मंजूर आहे, सामान त ॾे। चवंदे न पहिरियों ॿुधी वठि भाई, अहिड़ी कोई आसान शर्त कोन्हे। चई ॿुधाए भला कहिड़ी शर्त? तॾहिं उन दुकानदार माता लोईअ खे ख़राब दृष्टि सां ॾिसी करे चयो कि मां तोखे सीधो सामान जेतिरो तोखे खपे मां तोखे ॾींदुमि, अॼु राति तूं मुंहिंजे घर अचिजां, ऐं ईअं न श्रृंगार करे अचिजां चङी तरह। माता लोई समझी वई। चओ हरे राम। ख़बर त उन्हनि जो छा जवाबु हुयो? उन्हनि चयो बसि एतिरी सी ॻाल्हि, बसि एतिरी सी ॻाल्हि आहे। अरे तूं पहिरियों छो न पियो चए? एॾी देरि मां चवां पई तोखे सामान ॾे, सामान ॾे, बसि तोखे मुंहिंजो शरीर खपे न,
तय रहियो मां तोखे वचन थी ॾियां, मां राति जो ईंदी मैं पक, हिनमल संतन जे लाइ सामान ॾे। चओ हरे राम। विश्वास करणो पवंदो, सत्य घटना, भरोसो करणो पवंदो भाई। भक्ति टिकियल केवल विश्वास ते आ, भरोसे ते आ। चओ राम। एड़ा भक्त थिया आहिनि तॾहिं त भगवान जी भक्ति आ। ॾे सामान। ओ बनीअ बि ॻाल्हि वधीक विशेष जोर सां न चई उनखे कि भाई हे पक ईंदी ईंदी, उन बि सहज चई छॾियो। माता लोई चयो मां वचन थी ॾियां मां तोखे ईंदमि। सामान वठी वई, संतन जी खूब सेवा कयूं, शाम ताणी सेवा हली, संतन मोकिलाई ॾिनी, सभु हली विया संत, खूब सेवा थी वई। कबीर साहब उन्हनि खे छॾे आया नगर जे ॿाहिरि, वापसि आया, राति थी वई त ॾिठूं त हे लोई त सजी धजी वेठी आहे, खूब बरसाति पई पए। चयूं लोई तूं सजी धजी वेठी आहे ऐं हिते खूब बरसाति थी पए, काॾे वञिणो अथई, एॾो श्रृंगार कयो अथई, एॾो पहिरियों बार। तॾहिं माता लोई चवण लॻी तव्हां सां छा लिकायां, इहो प्रेम, तव्हां सां छा लिकायां। हा उहो जेको जंहिंखां सामान वठी ईंदा आहियूं, किराने वारो बनियो जेको आहे, उन हिकिड़ी शर्त रखी कि भाई राति जो तूं ईंदीअ त मां तोखे सीधो सामान ॾींदुमि। त बसि उनजो वचन जेको ॾिनो आहे उहो संतनि जे लाइ उहो मां पूरो करण थी वञा। पर हे बरसाति आहे त कीअं वञा, एॾी तेज बरसाति आहे। चओ जय श्री कृष्ण। बसि मां थोड़ी देर में हली ईंदुमि स्वामी। हाणे कबीर साहब महाराज, उन्हनि जी वाणी शांत थी वई, चुप थी विया। अखियुनि में आंसू हुया कबीर साहब महाराज जे प्रेम जा। इन जे लाइ छो जो संतन जे लाइ तुंहिंजो एॾो भाव, एॾो प्रेम। कबीर साहब महाराज ओॾीमहिल तुरंत छटरी कढी, छातो कढियो उन्हनि ऐं माता लोईअ खे छाते में ढके करे उन बनीअ जे घर वठी विया। चओ हरे राम। उन वटि वठी विया ऐं ख़बर अथव माता लोई खे चयो तूं अंदर वञ, मां तुंहिंजे लाइ ॿाहिरि बीठो आहियां, तूं अंदर वञ, मां ॿाहिरि बीठो आहियां। बनीअ जो कमु अगरि थी वञे त तूं वापसि अची वञा, मां तोखे वापसि वठी हलंदुमि। खूब बरसाति आहे, अकेले कीअं ईंदीअ। माता लोई जे अखियुनि में आंसू। जी स्वामी। कबीर साहब चवनि था भाई ॾिस तूं वचन ॾिनो आहे, हाँ हिते प्राण जाए पर वचन न जाए। भले उनजी दृष्टि कहिड़ी बि आहे, तुंहिंजो भाव सचो हुयो संतन जे लाइ, तूं अंदर वञ, मां ॿाहिरि बीठो आहियां। कबीर साहब। एतिरे में माता लोई अंदर वई, दरवाजो खटखटाई, उन बनीअ जे एॾीमहिल दरवाजो खोलियो, वो तो हैरान थी वियो, हैरान दंग रहिजी वियो। छो जो हुन उम्मीद ई न रखी कि भाई ईंदी बि। उन त पंहिंजे स्वभाव जेको उनजो ख़राब स्वभाव हुयो, उन सां उन चई छॾियो केवल भाई राति जो अचिजां। माता लोई पहुची वई। चओ जय श्री कृष्ण। हैरान थी वियो, कपकपाइण लॻो कि भाई अरे कीअं आई आहे, वो बि श्रृंगार करे वीचारी के मां जीअं चयो तीअं पहुची वई आहे। अञा कुझु चवनि, माता लोई तो उन पुछियो कि अरे तव्हां कीअं आयो, एॾी बरसाति थी पए ऐं तव्हां गीला बि न थिया आहियो, भिॼा बि न आहियो। तॾहिं माता लोईअ जेॾीमहिल चयो न कि मुंहिंजा पति कबीर साहब मूंखे गॾु वठी आया आहिनि, उहे दरवाजे ते बीठा आहिनि ऐं मुंहिंजी राह था ॾिसनि, मां तव्हांजे लाइ आई आहियां, तव्हांखे वचन ॾिनो हुयो। चओ जय श्री कृष्ण। हाणे त अञा घबराइजी वियो, हथ पेर साणा थी विया। ही छा था चओ कबीर साहब, तव्हांजा पति बि ॿाहिरि बीठा आहिनि? जी हा, मुंहिंजा पति मूंखे छॾण आया, उन्हनि पाण चयो तूं वचन ॾिनो आहे त वञ वचन निभाया। प्राण जाए पर वचन न जाए, वञ वचन निभाया। भाई जार जार रोण लॻो, माता लोई जे चरणनि ते किरी पियो, डुकी आयो कबीर साहब महाराज जे चरणनि ते किरी पियो। मूंखे माफ़ कजो। कबीर साहब चवनि था भाई छा थियो, छा थियो? चई न मूंखे माफ़ कजो, मूंखे ॾाढी शर्म थी अचे, मां हे कहिड़ो कर्म थो कयां, छा थो कयां, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। चरणनि ते किरी पियो। कबीर साहब चवनि था न भाई, तोखे जीअं ठीकु लॻे, तूं जेको वचन घुरियो हुन वचन ॾिनो, तो वचन जो पालन तो हुनजो धर्म आहे, हुनखे करणो ई आहे। तूं आख़िर हुनखे राशन ॾिनो। कबीर साहब जा वचन ॾिसो, कबीर साहब त छॾियो, हिकिड़े पतीअ जा वचन ॾिसो। चओ हरे राम। कबीर साहब त उहे पोइ थिया न पंहिंजे भगवान जे लाइ, पर पंहिंजे घरवारी जे लाइ त उहे पति थिया न। चओ जय श्री कृष्ण।
उन माफ़ी घुरी कि मूंखे माफ़ कजो। कबीर साहब महाराज मथे ते हथ रखियो, ए प्यारा भगवान तोखे माफ़ करे। चओ राम। अहिड़ी भक्तन जी ॾिसो लीला, केवल भगवान जी लीला अहिड़ी न हूंदी आहे, भक्तन जी भी अहिड़ी लीला है कि समझ में न ईंदी आहे। भाई इन्हनि कथाउनि ते विश्वास करण ॾाढो कठिन थी वेंदो आहे, पर अगरि असांजो हृदय भक्तिअ में निर्मल हुजे, पावन हुजे, सरल हुजे, त पोइ विश्वास थी वेंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। केॾी कठिन परीक्षाऊं थी आहिनि भक्तन जी भाई, ऐं भक्तन सहज ॾिनी आहिनि उहे परीक्षाऊं, ऐं अॻिते वधिया आहिनि। चओ राम।